नाज़रीन, मुल्क ते जॾहिं भी का ॾुखी घड़ी आई आहे त पाक फ़ौज पंहिंजी क़ौम सां बीठल रही आहे। हेल भी कुछ इएं ही थियो आहे। मुल्क ते जॾहिं भी का कुदरती आफ़त या ॾुखी महल आई आहे त पाक फ़ौज पंहिंजी क़ौम सां गॾु बीठल रही आहे। चोमासे जे हेलोकन तबाह कंदड़ वसकारनि ऐं ॿोॾ में बि पाक फ़ौज ॿियनि इदारनि जियां रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन में सभ खां अॻभरी नज़र अची रही आहे। सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾ जी तबाहकारियुनि दौरान पाक फ़ौज जा जवान तोड़े ऑफिसर मुतासिरीन जी हर मुमकिन मदद कंदे नज़र अची रहिया आहिनि। पाक फ़ौज पारां बरसात ऐं ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में राशन पहुचाइण, मुतासिरीन खे तिबी सहूलतुनि जी फ़राहमी ऐं पाणीअ में फाथल माण्हुनि खे ॿाहिरि कढण लाइ हेलीकॉप्टर समेत समूरा वसीला क़तब आंदा विया आहिनि। पाक फ़ौज पारां सिंध जे बरसात मुतासिर इलाइक़नि में बि रिलीफ कैम्प ऐं तिबी कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाक आर्मी जे मेडिकल कोर पारां क़ाइमु कयल कैम्प्स में मुतासिरीन खे इलाज मुआलजे जूं मुफ़्त सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। कुदरती आफ़त जी हिन ॾुखी घड़ीअ में बि पाकिस्तान नेवी क़ौम जी मदद लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रही आहे। सिंध में पाकिस्तान नेवी जे टोबिन जूं टीमूं पाणीअ में फाथल मुतासिरीन खे ॿाहिरि कढण लाइ अहम किरदारु अदा करे रहियूं आहिनि। सामुंडी फ़ौज पारां बरसात ऐं ॿोॾ मुतासिरीन खे मुफ़्त तिबी सहूलतूं फ़राहम करण लाइ कैम्प्स बि क़ाइमु कयूं वयूं आहिनि। कुदरती आफ़तुनि जी हिन ॾुखी घड़ीअ में पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौजुनि जी हिन अवाम दोस्त किरदार जी जेतिरी बि वाखाण कजे, इहा घटि आहे।